नाज़िम ॿिए तरफ़ आके ॿुधाईंदा हलूं त जेकबाबाद जी DL शाह पाड़े मां घारे जो पाणी नेकाल करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। आवाज़ न्यूज़ ते रिपोर्ट हलण खां पोइ समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगेरी जी हिदायतुनि ते पाणी नेकाल लाइ ॻरी मशीनरी लॻाई वई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नवाज़ सोलंकी। जेकाबाद जे GL शाह पाड़े में घारे जो पानी निकाल न थियण खिलाफ़ आवाज़ न्यूज़ ते नशर थियल ख़बर जो समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगेरी नोटिस वठी पंहिंजे हणा वणा ख़र्च करे पानी निकाल कराइण लाइ ॻरी मशीनरी लॻाई आहे, जंहिं करे इलाइक़े मां अधु पानी निकाल थी वियो आहे। इन सिलसिले में मुतासिरीन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगेरी जी महिरबानी, जंहिं पंहिंजे खीसे मां ख़र्च करे पानी निकाल करायो आहे। पानी तमामु घणो हुयो हिते, कल खां वठी शेर मोहम्मद साहब मुगेरी साहब खे शाबाश आहे, उन वॾी हिमत कई आहे ऐं ग़रीबनि जी मदद कई अथसि। ही कल खां वठी 2 बजे खां वठी मोटर हले पियो, ही पानी जो निकाल थियो आहे, वरना त ग़रीबनि जूं सभिनि जूं जायूं किरी पियूं। 4थे ॾींहं खां वठी हड़ताल बि कयूंसीं, रोड बि ब्लॉक कयासीं, पर इंतिज़ामिया मोटर त ॾिना, सिर्फ़ु मोटर ॾेई करे जवाब ॾेई छॾियो असां वटि कंहिं क़िस्म जो तेल वग़ैरह कोन्हे को। हाजी शेर मोहम्मद मुगेरी साहब खे शाबाश आहे, जीअं हिन ॿुधो आहे कल खां वठी हिन पंहिंजा सभु कमकार छॾे कल खां वठी हिन जा कमकार हले थो ऐं पाणी इंशाअल्लाह 1-2 ॾींहंनि ताईं निकिरी वेंदो। पाणी साईं तक़रीबन 8-10 फुट पाणी हुयो साईं, 8-10 फुट, हाणे तक़रीबन 3-4 फुट लही वियो आहे। पानी निकाल कराइण वारो कमु चूंडियल नुमाइंदनि ऐं सूबाई वज़ीरनि खे करणो हो, उहो कमु समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगेरी करे मुतासिरीन जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। कैमरामैन सिजाद सुमरो सां गॾु नवाज़ सोलंकी, आवाज़ न्यूज़, जेकाबाद।